ब्रेकिंग न्यूज़ हवा शेयर कंदासीं। खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खिप्रो मां वाक़िया आगाह कई पिया। खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि जे विच में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेन चौक ते जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि में झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। खिप्रो मां ब्रेकिंग न्यूज़ हवा शेयर कई पिया। खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि जे विच में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मेन चौक ते जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि में झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। ब्रेकिंग न्यूज़ हवा शेयर कई पिया। खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेन चौक ते जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि में झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। आगाह कई पिया कि खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि जे विच में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मेन चौक ते जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि जे झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। खिप्रो में जट बिरादरी जी विंदुरनि जे विच में मामूली गाल तां झेड़े सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मेन चौक ते जट बिरादरी जी विंदुरनि में मामूली गाल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि में झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। तफ़सील मालूम कंदासीं। खिप्रो मां धरती टीवी जे रिपोर्टर ज़ाकिर शेर खां। जी ज़ाकिर आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खिप्रो में मामूली ॻाल्हि जे करे जट बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। मेन चौक ते थियल झेड़े सबब शहर जंग जे मैदान जो ॾेख ॾियण लॻो। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। डॉक्टर सलीम जट ऐं इकबाल जट जे ग्रुपनि में थियल झेड़े में इकबाल जट ग्रुप जा 6 माण्हू जॾहिं त सलीम जट ग्रुप जा बि 6 माण्हू टोटल 12 माण्हू लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे शदीद ज़ख़्मी थी पिया। झेड़ो एसएचओ मोहम्मद असलम पुलिस साण वठी ख़त्म करायो। बैदि में समूरे ज़ख़्मियुनि खे खिप्रो जी तहलका अस्पताल पहुचायो वियो। जी महिरबानी ज़ाकिर शेर तफ़सील ॾियण जे लाइ।